video, but I'm waiting for Aksa. मतलब she बिन कला के गाने मेकअप थे पे मतलब माँ बिन कला के गाना आई भी ना या I know हमारी भोली नहीं एकदम भली 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 जिनको भी बोलते हैं अक्सा केंजर जे शो जे लाइ मूंखे कयो वियो इनवाइट। थोड़ी देर जे लाइ मां सोचण लॻो वञा या न वञा। ओ चांडिया सोचण छॾे अक्सा सां कयल वाइदो यादि कर। पोइ मूंखे यादि आयो त जॾहिं अक्सा मुंहिंजे शो में आई हुई त मां हुन सां वाइदो कयो हुयो त तुंहिंजे शो में बि ज़रूरु ईंदुमि। चांडिया त पोइ सोचण छा जो, उथ जल्दी दाढ़ी वाड़ी ठाराए हलण वारी कर। जल्दी सां मां पहुची वियुमि सलोन ऐं पंहिंजी दाढ़ी सेट कराई। हाय पाण खे ॾिसे कीअं थो, सोणो थो लॻे चांडिया, सोणो थो लॻे। हलण गाॾी तयार बीठी हलण वारी कर। वरी खिली तो ॾेखाई, हल पुट। असां पंहिंजो सफ़र शुरू कयो कराची जे लाइ ऐं जॾहिं बि असां सफ़र ते निकिरंदा आहियूं अलाए छो बुख ॾाढी लॻंदी आहे। सिकणा माण्हू जो आयो सिकणो, सही चवंदा आहिनि गवैया ते खवैया। टोल प्लाज़ा क्रॉस करे असां खाधीसीं बिरयानी ऐं मां त आहियां ई बिरयानी लवर। जेना बि वेंदो आहियां बिरयानी ज़रूरु खाईंदो आहियां, उहा बि फ्रीअ वारी। पेट भरजण खां पोइ कराची शहर बि ॾाढो ख़ूबसूरत लॻण लॻो। कीअं न लॻंदो चांडिया, फ्रीअ जी मानी जो खाई आयो आ। फाइनली मां पहुची वियुमि कैटीन ऑफिस ऐं सभ खां पहिरियों मां करायो मेकअप जेको हूंदो आहे स्क्रीन जी रिक्वायरमेंट। इहे टीवीअ ते ई सोणा अथव, आम ज़िंदगी में ॾिसूं त मां छा चवां न चवंदमि। मूंखे लॻा तक़रीबन 5 मिंट, छो जो मर्द एतिरो टाइम नाहिन वठंदा जेतिरो लेडीज़ वठंदी आहे। Hello everyone, I'm with Aksa Kinjer and she's getting ready for the show. Oh yes. There is a guest and she's the host of the show. Yes, I'm the host of my show and he is my guest, but not a guest. He's a good one of my good friends. Alright, so we'll be together and we'll make a lot of fun with Inshallah. each other video, but I'm waiting for Aksa. मतलब she बिन कला के गाने मेकअप थे पे मतलब माँ बिन कला के गाना आई भी ना या I know It's that. been 20 or 30 minutes. हमारी भोली नहीं एकदम बिन कलाकनि वारी ॻाल्हि आख़िर सची थी वई। इंतज़ार इंतज़ार ऐं इंतज़ार। अब कोई त अचे मुंहिंजी पार त करे, कोई त अचे। ॾाढो इंतज़ार इंतज़ार इंतज़ार। अड़ी चांडियो ॿाहिरि थो वञेव। वरी अंदर थो अचे। पुट अञा तयार न थी थी, वरी ॿाहिरि थो वञे। वाह अक्सा वाह जो पुॻियांस। फाइनली अक्सा अची वई, पर छा कयूं जॾहिं कैमरा जे साम्हूं ईंदा आहियूं त गुस्से खे पी करे बि मूड सही करणो पवंदो आहे। हलड़े चांडिया बंदूक तुंहिंजा ठकाव। Direction I also direct myself. मॉडल भी सफाई से आओ जी मां मोस्टली मानो ना करे एकड़ो मॉडल जी आहे न कुछ चीनी जी प्लेट में लीमे जो अचार उन खां पोइ असां काफ़ी सारी गपशप कई, गेम्स खेॾियूं ऐं ख़ूब सारो प्रोग्राम खे एंजॉय कयो। असांजो ही कंप्लीट प्रोग्राम तव्हां केटीएन जे यूट्यूब चैनल केटीएन एंटरटेनमेंट ते ॾिसी सघो था। ऐं फाइनली घर वञण जो वक़्तु अची वियो ऐं सफ़र में मूंखे वरी लॻी बुख। चांडिया हाणे फ्रीअ जी मानी कोन मिलंदई। अच्छा हल त पोइ घर हली था खाऊं। अगर पैसा न थी त मूंखे चओ चांडिया, पाण में आयूं। न यार पैसा जाम आहिनि, बस घर साम्हूं अची पुॻो आहे। साम्हूं काथे आ, नज़र त नथो अचे। सुहिणा अची वेंदो नज़र, थोरो सब्र त कर। चांडिया सब्र काढो क्या अञा असां भेरिया टाउन था क्रॉस कयूं। हल भला छा यादि कंदे, अॼु चांहि जो कट मुंहिंजे तरफ़ां। ये
बस ख़ैर सां असां पुॼी वियासीं। तव्हांखे बस इहो चवणो हुयो त चांडिया तूं पिनी कोन सघंदे मूंखे चवण ॾे। बाबा ही लाइक त नाहे पर मुंहिंजे करे हिन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं हिन जे फेसबुक पेज खे बि फॉलो कयो, लाइक कयो। ॾाढो मेहनती माण्हू अथव। अॼु मूंखे चांहि जो कट पीआरियो अथई न, थोरी त सिफारिश मां बि कंदुमि न। चांडिया ख़ुशि थी वई, एॾी कूड़ी तारीफ़ जो कई मैं।